अजन ओताकुन में तालिब तवारीन अजन ओताकुन में तालिब तवारीन आदेसी उथी वया मड़ियो मुंह मारीन जेके जिया के जियारीन से लाउती लड़े वया। साईं मुंहिंजा शहर डिगरी जे ॻोठ मोहम्मद अशरफ नोड़ियो खां शहज़ाद अली पंहिंजे प्यारे मामे जे अणमुदाए ते विछोड़े ते कुछ दर्दन भरी तहरीर लिखी मोकिले थो। त सुबुह जो 8 बजे जो टाइम हो। फोन कॉल आई त मामा अहमद रज़ा जो एक्सीडेंट थी वियो आहे। सच पुछो त इहो ॿुधी पेरनि हेठां ज़मीन ई निकिरी वई हुई ऐं असां तड़तकड़ में वञी अस्पताल पहुचियासीं। अस्पताल पहुचण महिल ॾिठोसीं त मामा जी हालत ख़राब हुई ऐं मामा होश में कोन हुयो। ऐं मामा खे होश में ईंदे 9 ॾींहं थी विया हुआ ऐं रोज़ जियां अॼु बि 9 ॾींहं बि सुबुह जो इंतज़ार हो त अॼु मामा अहमद रज़ा होश में ईंदो, पर अदा ईअं कोन थियो। सुबुह इंतज़ार कंदे कंदे शाम थी वई ऐं शाम जो 4 बजे जो टाइम हो ऐं मामा अहमद रज़ा असां खां मोकिलाए हमेशह जे लाइ असां खां दूर हलियो वियो, जितां को बि अॼु ॾींहं ताईं वापसि न आहे मोटियो। ऐं मामा जी ख़बर जॾहिं सोशल मीडिया ते पई त संस सोशल मीडिया वारा सभु दोस्त परेशान थी विया हुआ। बसि अदा अॼु असांजे विच में मामा न आहे रहियो, जेको हर रोज़ सभिनी वटि कचेरी करणु ईंदो हो ऐं सभिनी खां प्यार मोहबत मां ॻाल्हाईंदो हो। बसि हाणे त महफ़िलूं अधूरियूं थी वियूं आहिनि, घर वीरान थी वियो आहे। अॼु बि मामा अहमद रज़ा जूं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ज़हन में ईंदियूं आहिनि त अखियूं सावण जी बरसाति जीअं वसंदियूं आहिनि। बसि अदा रब साईं खां दुआ आहे त मामा अहमद रज़ा खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए ऐं असां ऐं घर वारनि खे सबर जी तौफ़ीक़ अता फरमाए।